अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पिरिया गुल। सबका पिर एक नजर हेडलाइंस थे। सदर आसिफ अली ज़रदारी और उर्दन जे बे बादशाह शाह अब्दुल्ला विच में मुलाकात ॿिन्हिनि मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जो अज़म वरजायो वियो। मुलाकात में बतरफ़ी ताउन खे नवनि शोबनि ताईं पहुच ॾियण ते इत्तफ़ाक़। मुलाकात में खिते जी सूरतहाल ते बि ॻाल्हि ॿोल। ॿ रियासती हल तहत आज़ाद खुद मुख्तियार ऐं काबिले अमल फलस्तीनी रियासत जे क़याम ते ज़ोर। मुलाकात में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ातून अवल आसमा भुट्टो ज़रदारी बि मौजूद हुआ। वफ़ाक़ी आईनी अदालत में अॼु खां केस जी ॿुधणियुनि जो आगाज़ थींदो। पहिरीं इकाज़ लिस्ट जारी। वफ़ाक़ी आईनी अदालत जो चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान सुभाणे केस ॿुधंदो। जस्टिस हसन अज़हर रिज़वी बि अॼु केस जी ॿुधणी जो आगाज़ कंदो। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस के आगा ते मुश्तमिल ॿ रुकनी बेंच बि केस ॿुधंदी।